अपडेट कंदासीं। मलीर खां वॾे वज़ीर जे तर्जुमान नादिर गबोल जूं मलीर प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त सिंधू दरिया मां केनाल कंहिं बि सूरत में कढणु न ॾींदासीं। बिलावल वाज़े कयो आहे त केनाल ठहे हा त पीपी हुकूमत खां धार थींदी। सिंध जे वॾे वज़ीर पंहिंजो मौक़िफ़ वफ़ाक़ आॾो रखी छॾियो आहे। पीपी सिंध असेंबली में केनालनि ख़िलाफ़ गॾियल तोड़ ठहराउ आणींदी। वॾे वज़ीर जे तर्जुमान जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सियासी जमायत हुजे या आम माण्हू, पाणी मामले ते सौदेबाज़ी न कंदो। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मलीर खां वॾे वज़ीर जे तर्जुमान नादिर गबोल जूं मलीर प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे सिंधू दरिया मां केनाल कंहिं बि सूरत में कढणु न ॾींदासीं। बिलावल वाज़े कयो आहे त केनाल ठहिया त पीपी हुकूमत खां धार थींदी। अपडेट कंदासीं। तर्जुमान जो चवणु आहे त सिंध जे वॾे वज़ीर पंहिंजो मौक़िफ़ वफ़ाक़ आॾो रखी छॾियो आहे। पीपी सिंध असेंबली में केनालनि ख़िलाफ़ गॾियल तोड़ ठहराउ आणींदी। सियासी जमायत हुजे या आम माण्हू, पाणी मामले ते सौदेबाज़ी न कंदो।